अवां खे अमन अमान बहाल करणो हो पर अवां त समूरो इस्लामाबाद बंद करे छॾियो। पीटीआई ग़लत कयो त हुकूमत बि ग़लती कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट जो हुकूमत ऐं इंतज़ामिया ते कावड़ जो इज़हार। इस्लामाबाद जे चीफ जस्टिस आमिर फारूक 24 नवंबर जे पीटीआई जे एहतजाज ख़िलाफ़ इस्लामाबाद जे वापारियुनि जी तौहीन अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत चयो त पीटीआई खां बि पुछाणो कयो वेंदो त अदालती हुकुमनि जी भञकड़ी छो कई वई। अदालती घुर वज़ारत खे तफ़सीली रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत करे छॾी। जीएचक्यू हमले केस में कौमी असम्बली में मुखालिफ दुशपाण उमर अयूब की बरियत वारी दरख्वास्त खारिज। रावलपिंडी की दहशतगर्दी जे इंतबारी अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी कंदे उमर अयूब के बरी करण वारी दरख्वास्त खारिज करे छॾी। अञा केस मरहले में आहे, इन लाइ बरियत वारी दरख्वास्त के क़बूल करण वक्त खां अॻु हूंदो। ट्रायल ऐं शाहिदूं पेश थियण पास सूरतहाल साम्हूं ईंदी। जीएचक्यू हमले केस में संगीन इल्ज़ाम आहिनि, अदालत जा रिमार्क्स। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो त रेड ज़ोन जी सिक्योरिटी हमेशा हुकूमत जी तरजीह रही आहे। रेड ज़ोन जी सिक्योरिटी जे हवाले सां ख़ासि कानून लागू कया विया। 24 नवंबर ते परॾेही वफ़द पाकिस्तान जे दौरे ते आयल हो। हिक सियासी जमात 24 नवंबर जे अहम मौक़े ते एहतजाज जो ऐलान कयो। अहम मौक़े ते एहतजाज जी काल ते बदनीयती साबित थिए थी। IMF गैसी कीमतन लाइ हुकूमत के 15 फरवरी 2025 जी डेडलाइन ॾेई छॾी। IMF हुकूमत खां मुतालबो कयो आहे त 15 फरवरी ताईं गैसी कीमतन में वाध जो नोटिफिकेशन जारी कयो वञे। ओकरा गैसी कीमतन में वाध बाबति फ़ैसिलो अञा ताईं वफ़ाक़ी हुकूमत खे न माणियो। ओकरा जी तजवीज़ कयल टैरिफ जी रोशनी में वफ़ाक़ी हुकूमत फ़ैसिलो कंदी। IMF प्रोग्राम ते अमल दरामद लाइ पुरअज़्म आहियूं। मुल्की मईशत बहितरी तरफ़ वञी रही आहे। करंट अकाउंट खसारे में घटिताई आई आहे। हाणे माशी इस्तेहकाम जी बुनियादनि खे मज़बूत करणो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो तक़रीब खे ख़िताब चयाईं मईशत में ख़ानगी शोबे जो अहम किरदार आहे। हुकूमत ख़ानगी शोबे खे पॉलिसी गाइडलाइन ॾींदी। हाउसिंग जी शोबे जो मईशत में निमाया किरदार आहे। चौबीस नवंबर ते पीटीआई जे एहतजाज ख़िलाफ़ कोईसा थाणे जे केस में अॻभराई इस्लामाबाद पुलिस बुशरा बीबी ऐं अलीमीन गंडापुर समेत 96 जवाबदारनि जा गिरफ़्तारी वारंट हासिल करे वरिता। शेख वकास अकरम, उमर अयूब ऐं शेर अफज़ल मरवज़ जा नाला बि लिस्ट में शामिल। उमर अयूब खां पोइ शिबली फराज़ बि जुडिशल कमीशन जे मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। शिबली फराज़ जो चवणु आहे त हुन पीटीआई बानी जी हिदायत ते जुडिशल कमीशन जे मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। गुज़िरियल ॾींहुं अपोज़िशन लीडर उमर अयूब बि जुडिशल कमीशन जी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾिनी हुई। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो इराक जो सरकारी दौरो। ISPR मौसूब जनरल साहिब शमशाद इराकी वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। दिफ़ाई सरकार मौजूदा इलाक़ाई माहौल ऐं गॾियल दिलचस्पी वारनि बाबतनि ते ॻाल्हियूं। मुलाक़ात दौरान ॿिन्ही मुल्कनि में फ़ौजी सरकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। इराक जी सिविल ऐं अस्करी क़यादत तरफ़ां पाक फ़ौज जे पेशवारणी महारत जे वाखाण। इराकी सिविल ऐं अस्करी क़यादत दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जे क़ुर्बानी जो एतिराफ़ कयो।
वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। वॾे वज़ीर पारां तरक़ियाती कम जल्द मुकमल करण ऐं मयार खे यकीनी बणाइण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त परॾेही फंडिड प्रोजेक्ट्स मुकमल करण लाइ बि लाॻापियल खाता मुतहरिक थियनि। पाकिस्तानी स्टॉक मार्केट में हर ॾींहुं नओं रिकॉर्ड 100 इंडेक्स 1,05,000 पॉइंट्स जे अधु पार करे वियो। पाकिस्तानी स्टॉक मार्केट में 700 खां वधीक पॉइंट्स जो इज़ाफ़ो। इंटरबैंक में अमेरिकी करंसी 10 पैसा सस्ती डॉलर 277 रुपया 77 पैसनि जो थी वियो। पीटीआई पाकिस्तान के दुनिया में तकरारी बनाने की कोशिश कर रही है। पीटीआई मुख्तलिफ इंटरनेशनल लॉबीज़ के टारगेट ॾिनो आहे। पीटीआई जी दुश्मनी कंहिं इदारे या सियासी जमात सां न पर मुल्क सां आहे। पाकिस्तानी इदारनि खिलाफ़ पीटीआई का बि कसर नाहे छॾी। तहरीक इंसाफ़ मुल्क में अफ़रा तफ़री पखेड़णु चाहे थी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम जूं मीडिया सां ॻाल्हियूं चवे थो सिंध सरकार अवाम सां कयल वाइदा पूरा करे रही आहे। अटे लटे ऐं अजय वारे मंशूर ते अमल कयो पियो वञे। सिंध में 10,000 नौजवाननि खे IT कोर्स कराया पिया वञनि। मदे जी वेझो भेमण प्लाट तां बाथियल बेले खाते जो मुलाज़िम 1.5 महीनो गुज़रण बावजूद बाज़ियाब न थियो। धाड़ेलन वली मोहम्मद घांगरो जी वीडियो जारी करे छॾी। वीडियो बयान में मुख्फी जूं बेले खाते जे ऑफिसरनि ऐं पार्सन खे बाज़ियाबी ख़ातिर भूग जी रक़म भरण लाइ मिनथुनि। ओबावड़ी में क़ौमी शाहराह ते रोड हादसो। ॿारड़ीअ समेत 3 ॼणा फोत औरत ज़ख़्मी। शुगर मिल भरिसां ट्रैक्टर टाली जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। फोतनि में ज़ाहिदा संस नौजवान पुट एहसन ऐं डीगरी आयशा वरिंद शामिल। हादसे बाद फोतनि जा लाश ऐं ज़ख़्मी औरत अस्पताल मुंतक़िल। घोड़की भरिसां क़तल थियल औरत जे वारसनि जो लाश रखी क़ौमी शहर ते धरणो। ट्रैफिक मुअत्तल ऐं गाॾियूं बीठी वयूं। मक़तूला जे वारसनि जो जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। गुजरली ॻोठ राजबाग में अफरोज़ कलबड़ खे 16 सेवर खुदरान मसाइम ते क़तल कयो वियो हो। टने जाम भरिसां शादी तकरीब दौरान डांसर मेहदी राजपूत जे क़त्ल केस में गिरफ़्तार घोट 3 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस गिरफ़्तार जाबदार जमाल वसीओ खे 7th सिविल जज एंड जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो। 5 ॾींहं अॻु घोट नसीर वसीओ में शादी तकरीब दौरान कयल फायरिंग में गोली लॻण सबबि औरत डांसर मेहदी राजपूत क़त्ल थी वई हुई। दखण अफ्रीका के दौरे लाइ पाकिस्तान क्रिकेट टीम जो ऐलान। अॻूणे कप्तान बाबर आज़म जे क्रिनी स्क्वाड में वापसी। सुफियान मुकी वनडे में शामिल। वर्ल्ड रोड मैनेजमेंट के नज़र में रखंदे शाहीन शाह अफरीदी के व्हाइट बॉल स्क्वाड में शामिल किया पियो। क़ौमी क्रिकेट टीम 10 दिसंबर का 7 जनवरी ताईं 2 T20 ऐं 2 टेस्ट मैचूं खेॾींदी।